नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जो रवासी अली हैदर रुंजो उमरकोट वासी सूमार महर खे गिरफ़्तार करे कूड़े मुक़ाबले वारे मामले वापारी गुलाब राय अगवा केस में जांच लाइ गिरफ़्तार करे लाकअप में सख़्त तशद्दुद करण बाद कूड़े मुक़ाबले में पुलिस पारां मारियल अली हैदर रुंजो जे वारसनि सां एहतजाज बावजूद को बि इंसाफ़ नाहे थी सघियो। जॾहिं त कूड़े मुक़ाबले बाद SSP सांगड़ ज़ीशान सफ़ीक सिद्दीकी खे हटाइण बाद नए SSP गनी सिद्दीकी चार्ज वठी कमु शुरू करे छॾियो। जॾहिं त नए आयल SSP पुलिस मुक़ाबले में मारियल अली हैदर रुंजो जे वारसनि सां ताज़ियत करण जे लाइ बि रुख कोन कयो। जॾहिं त पुलिस जे मुक़ाबले में मारण वारे दावा खे अली हैदर रुंजो खे गुसल ॾियण दौरान ठाहियल वीडियो पिणु सोशल मीडिया ते वायरल थी वई। इन वीडियो में शहीद अली हैदर रुंजो जे छाती ते इस्त्री सां कयल तशद्दुद समेत ड्रिल मशीन सां कयल सोराख़ चिटा नज़र अचनि था। जॾहिं त पूरे बदन ते सख़्त तशद्दुद जा निशान इहो वाज़ह कनि था त पेरूमल पुलिस इंसानियत जा समूरा लीका लताड़े सख़्त तशद्दुद में मारण बाद खेनि गोलियूं हयूं आहिनि। ज़रियनि मूजिब सूमार महर अली हैदर रुंजो ते PI इंचार्ज ज़ुल्फ़कार पाही ऐं हाई कोर्ट पारां मना बावजूद जांच में शामिल थियल अलन अब्बासी गुलाब राय अगवा केस जे मास्टर माइंड ज़ुल्फ़कार समी जी जॻह ते पाई जे ख़ासि गार्ड खानू ज़रदारी जे सरहाई वारी जा सख़्त तशद्दुद कयो आहे, जंहिंमें ॿिन्ही नौजवान मुक़ाबलो ॾेखारण खां अॻु मरी चुका हुआ। खानू ज़रदारी जे घर वारो 2 ॾींहं अॻु लगातार पुलिस मोबाइल बीठल हुई। ज़रियनि मूजिब वापारी गुलाब राय खे खिपरो थाणे ते आणी SSP सांगड़ ज़ीशान सफ़ीक सिद्दीकी पारां प्रेस कॉन्फ्रेंस दौरान फ़ोन आयो हो त अली हैदर रुंजो ऐं सूमार महर पुलिस तशद्दुद में मारिजी चुका आहिनि। जंहिं बाद अॻूणो SSP प्रेस कॉन्फ्रेंस तकड़ी ख़त्म करे साफ़िन जे सवाल जा टोल मटोल करे जवाब ॾेई हलियो वियो। इन जो मुंहुं पिणु लथल हो। लॻे थो वापारी गुलाब राय जे ज़रियनि मूजिब सांगड़ पुलिस इन अगवा केस जे मुख्य जवाबदार खे लिकाए पई, जेको अगवा खां वठी बाज़ाबी वारे ड्रामे ताईं गुलाब राय सां गॾु हो। गुलाब राय जे दावा मूजिब हू सिर्फ़ हुन जवाबदारनि जी आवाज़ खे सुञाणे थो जंहिंखे पुलिस ज़ाहिर न पई करे। जॾहिं त पुलिस जो ज़ोर आहे त हू कूड़े मुक़ाबले में मारियल अली हैदर रुंजो सूमार महर ख़िलाफ़ शाहिदी ॾियनि। खिपरे जे वापारी गुलाब राय अगवा केस में गिरफ़्तार कयल अली हैदर रुंजो खे बाद में कूड़े मुक़ाबले में पेरूमल पुलिस पारां मारण वारे वाक़े ख़िलाफ़ अॼु ईद जे 3 ॾींहं ते सरवरी जमायत पारां म्युनिसिपल कमेटी खिपरो आॾो अलामती बुख हड़ताल रही। ईद खां वठी 3 ॾींहं ताईं अलामती बुख हड़ताल कैंप ते सिंध तरक़ी पसंद सिंध जे अॻवान काज़ी ख़ुदाबख्श दर्स, क़ौम परस्त अॻवान चन्नेसर, सिंधी अवामी तहरीक जो ज़ुल्फ़कार मरी, कामरेड हयात समेत जो सरवरी जमायत जे GM हिंगोर जो ख़ादिम सरवरी, साबिर भंबरो, PP सांगड़ जे अॻवान मीरसन राजड़, वकील हुसैन बख्श मरी समेत खिपरो जे साफ़िन शहरनि वारसनि ऐं शिरकत कई। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ ॻोठाणनि पंहिंजे ख़िताब में चयो त असां CM सिंध जे नोटिस वठण बाद जोड़ियल DIG मीरपुर ख़ास ज़ुल्फ़कार लाड़क जी अॻवानी में जोड़ियल जांच कमेटी खे मुकमल तौर ते रद्द करियूं था। इन्हनि मुतालबो कयो त जुडिशनल जांच कराए ॿिन्ही क़त्लनि में मुलविस पुलिस अमलेदारनि ख़िलाफ़ सख़्त सज़ा ॾिनी वञे। अॼु अली हैदर रुंजो क़त्ल में मुलविस पुलिस अमलदारनि खे सख़्त सज़ा ॾियण लाइ ऐलानियल बुख हड़ताल जो आख़िरी ॾींहुं हो। अॼु सरवरी जमायत सिंध जे अॻवान सैयद ज़ुल्फ़कार शाह बुख हड़ताल ते वेठलनि खे जूस पीआरे बुख हड़ताल ख़त्म कराई आहे। जॾहिं त 3 ॾींहं हलंदड़ बुख हड़ताल कैंप ते को बि चूंडियल नुमाइंदो तोड़े PP समेत सियासी अॻवान न पहुतो आहे। ॿिए पासे अगवा बाद पाण मुरादो घर पहुतल वापारी गुलाब राय जे केस जो खिपरो पुलिस अञा ताईं चालान पेश न करे सघी आहे। वापारी गुलाब राय केस में 2 नौजवान खे बेगुनाह सख़्त तशद्दुद करे मारण बाद खेनि गोलियूं हणी मारण बाद वापारी गुलाब राय केस खिपरो पुलिस अण ऐलानिया तौर बंदि करे छॾियो आहे। ॿिए पासे PP MNA शाज़िया मरी शहीद अली हैदर रुंजो जे पीउ मुबारक रुंजो सां फ़ोन ते राब्तो करे मुमकिन मदद करण जी ख़ातिर कराईंदे चयो आहे त CM सिंध सैयद मुराद अली शाह पारां नोटिस वठण बाद DIG मीरपुर ख़ास जी अॻवानी में जोड़ियल जांच कमेटी शहीदनि जे वारसनि सां इंसाफ़ कंदी। इन चयो त कानून हथ में खणण जी कंहिंखे बि इजाज़त कोन्हे। ॾिबी जांच में सभु पधरा थी पवंदा। जेके बि ज़िम्मेवार हूंदा उन्हनि खे सख़्त सज़ा ॾियारण जी कोशिश कबी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।